सारधरो नंगरपार शहर खां ॾखण ओलंदे तरफ़ 2 मीलनि जे पंध ते टकरीअ जे अंदरि आहे। उते महादेव जो हिकु मंदरु आहे ऐं पाणीअ जो हिकु कुंड आहे जो ऊनो आहे ऐं सदाईं पाणी सां भरियल रहे थो। मंझंदि बरसाति जो पाणी अचे थो। आमतौर हिंदुअनि जो चवणु आहे त कंहिं वेद या शास्त्र में कारूंज जे उन्हीअ कुंड जो ज़िक्र आयो आहे ऐं इहो एतिक़ाद रखियो वञे थो त जेकॾहिं कंहिं मुर्दे जा हॾा हिन कुंड में विधा वेंदा त गोया उहे गंगा नदीअ में विधा विया। कुंड जे मथां देवीअ जो हिकु मंदरु आहे जिते शिव जो मुंग बि ठहियलु आहे। उते हिंदू माण्हू मोयल माण्हुनि जी क्रियाक्रम कंदा आहिनि ऐं उन्हनि जा हॾा उन्हीअ कुंड में विझंदा आहिनि। हिते मार्च महीने में शिवरात्रीअ जो हर साल मेलो लॻंदो आहे जो हिकु ॾींहुं हलंदो आहे। सारधरे खां मत भरो पाराशर जो आस्थान आहे जिते हिकु हंधि चवनि था त पाराशर ऋषि 10,000 साल बीह तपस्या कई हुई। पेर जे हर हिकु आङर ते हिकु 1000 साल बीठो हो। आङरनि जा अहिड़ा 10 निशान जबल ते अॼु ताईं मौजूदु आहिनि।